जी बिल्कुल समूरी सिंध में जिथे महांगे जो राकास है मिसकिन जो मास रोड़े रो है उते फैज़गंज तालुके अंदर भी हथरादू महांगाई है अटे जी शदीद खोट है किल्लत है उन खिलाफ़ जो है पीटीआई फैज़गंज के सॾ ते जो शहरी पोरियत मज़दूर तबको है वो रस्तन से निकरी आन ॻाल्हि ॿोल कंदासीं त जो छा चवण है। भरपूर शदीद महंगाई के खिलाफ निकता आहियूं। ये जो अटो इन्होंने 150 रुपया किलो ते पहुंचाए छो है। असांजी हुकूमत का ऐलान अख्तियारन गुजारिश है घट में घट अटे जो तो गरीब आवाम के रिलीफ दियो। ये इम्पोर्टेंट हुकूमत जी आई है ये महंगाई जो तूफान वधंदो तो वने हिन हाल त जेको अटो महंगो थियो है जी गरीब मानू जे लाइ जीअणी जंजाल थियो है। असां इन इम्पोर्टेंट हुकूमत के इहो मुतालबो था कयूं त जल्द का जल्द सस्ताई करी वने। ये जो करप्शन आहे इहो बि लाहियो तमाम के भी चोट चढ़ी वियो आहे अटो चोट चढ़ी वियो आहे। हे जेके 400 या 500 ॾियारी कॾहिं आहे कॾहिं न आहे। हाणे इहो गरीब आवाम जो जीअण तमाम जंजाल कयो आहे हिन गवर्नमेंट पाकिस्तान। बराए महिरबानी करे ख़ुदा जो वास्तो थो या महांगाई हटायो त गरीबन जो जीअण सही थे। 600 रुपया तारीख आ वो गरीब बेचारा काडे वजन वो का जुल्म लगो पियो आ। होतिया तेल मां होतिया कहिड़ी शइ वठी कहिड़ी शइ वठूं। रमज़ान महीने ईंदो आहे त ये एसी सब शइ दुकानदार ते निकिरी ईंदा आहिनि पैसा वठी वरी साॻो मोटींदा आहिनि। हिनमहिल उहे किथे आहिनि छो था दुकानदारनि अचनि छो था चवनि त एतिरो छो महांगो कयो अथव। आवाम खे रिलीफ ॾींदी अटो 55 रुपया किलो कयो वञे। मज़दूर जी ॾियारी 600 रुपया उन में गेहूं वठे अटो वठे खंडु वठे ॿारनि जी दवा वठे या खुदकशी करे छा करे ऐं जेको जुल्म थी रहियो आहे सिर्फ़ महांगाई जे करे थी रहियो आहे। असां हिननि खे इम्पोर्टेड हुकूमत खे अपील था कयूं महिरबानी करे अटो 60-65 खां वधायो न वञे ऐं 60-65 ते हलियो वञे। जेका महांगाई हथरादू महांगाई है वह खत्म करे सुख जो साह खंडिनो वञे। अमर शर KTN न्यूज़ फैज़गंज।